नारी शहदादपुर में ॻोठ चनेसर बागराणी वासी बाड़ो मलदसी शाख में बुरी फौत थी वियो आहे। 8 वरनि जो कुमार भीर मलदसी शाख में बुरी फौत थी वियो आहे। मर्द अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। शहदादपुर खां ॻोठ चनेसर बागराणी वासी बाड़ो मलदसी शाख में बुरी फौत थी वियो आहे। 8 वरनि जो कुमार भील मलदसी शाख में बुरी फौत थी वियो, जंहिंजो मर्द अस्पताल मुंतकिल कयो वियो। शहदादपुर में ॻोठ चनेसर बागराणी वासी बाड़ो मलदसी शाख में बुरी फौत थी वियो आहे। 8 वरनि जो कुमार भील मलदसी शाख में बुरी फौत थी वियो, जंहिंजो मर्द अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन, शहदादपुर खां ॻोठ चनेसर बागराणी वासी बाड़ो मलदसी शाख में बुरी फौत थी वियो आहे।